नजरवास न्यूज़ में भली कार आमया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिजली बहरान में घटताई लाइ पावर प्लांट्स के बिना देर बहाल करणी बिजली की लोड शेडिंग जा सबब वाज़े करण जो हुक्म ॾेई छॾियो। मुल्क में जारी बिजली की लोड शेडिंग बाबत वज़ीर आज़म की सदारत हेठि इजलास वज़ीर आज़म हिदायत कई है। बिजली की लोड शेडिंग के हवाले से बिना देर रिपोर्ट पेश कई वञे ऐं सूबनि के पीअण जे पाणी तोड़े ज़रई सहूलियतुनि जी फ़राहमी बाबत मामलन के तरजीह बुनियादनि ते हल कयो वञे। इन लिस्ट में इरसा सूबनि सां मुशावरती आज़ादी सां फ़ैसिलो करे। सिंध के मुख्तलिफ शहरन में मिट्टी के तूफ़ान से किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। गर्मी जो ज़ोर टुटी वो। शिकारपुर खैरपुर नारो चूंडको सिकंदराबाद अचड़ेथर गंबट पीर जो गोट नौशरफ रोज भिरियार रोड करोंडी सेठारजा पोजदार वडा हलाणी खानवाहन कुंभ दौदापुर नसीराबाद नऊदेरो समेत मुख्तलिफ इलाइक़नि में तेज़ हवाउनि सबब साइन बोर्ड किरी पिया ऐं कखावन घरनि जूं छतूं उॾामी वयूं। बिजली की फ़राहमी मुअत्तल। मौसमियात खाते मूजिब कराची में अॼु तेज़ बरसात जो इम्कान नाहे। हल्की बरसात पइजी सघे थी। आर्मी चीफ की मुक़ररी बक्सर ऐं तरीक़ेकार मुताबिक़ थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इतफ़ाक़ राय सां इतिहादनि के गॾु खणी हली रहियो आहे। घरू वज़ीर राणा सनावला जो फैसलाबाद में तक़रीब के ख़िताब संदसि चवणु आहे त इमरान ख़ान की सब्सिडी वधाइण ते IMF रेड मार्क करे छॾियो हो। मजबूरी में मुल्क के वॾी तबाही खां बचाइण लाइ ॾुखियाईनि मां गुज़रण जो फ़ैसिलो कयो। महांगाई वधण जो बुनियादी ऐं असल कारण तेल जूं क़ीमतूं आहिनि। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमत में इज़ाफ़े जे मामले ते असां बेवस आहियूं। इमरान ख़ान जी घरवारी जी ऑडियो मां उन जा समूरा करतूत साम्हूं अची विया। गुज़िरियल ॾींहुं PTI जे जलसे में 8000 कुर्सियूं लॻायूं वयूं ऐं KP मां माण्हू घुराया विया। इस्लामाबाद मां रुॻो 2000 माण्हू हुआ। सिंध के घरू खाते सूबे में कारोबारी वक्त ते पाबंदियुनि वारो हुक्मनामो वक्ती तौर ते मुअत्तल करे छॾियो। ईद के पहिरें ॾींहुं ताईं दुकान मार्केट्स होटल्स शादी हॉल्स ते कारोबार जल्द बंद करण वारी पाबंदी आर्जी तौर ते ख़त्म कई वई। घरू खाते जो चवणु आहे त फ़ैसिलो ईद उल अज़हा जी मुनासिबत सां कयो वियो आहे। पाबंदियुनि जो नोटिफिकेशन 11 जुलाई ते ॿीहर लागू थींदो। रावलपिंडी खां कोयटा वेंदड़ मुसाफ़िर कोच बलूचिस्तान के ज़िले शेरानी के इलाइक़े सरदाना वट खाई में किरी पई। 20 मुसाफ़िर फौत 14 ॼणा ज़ख़्मी। इंतज़ामिया मूजिब कोच से बरसात ऐं ओवर स्पीडिंग सबब हादसो पेश आयो आहे। लाशुनि ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल ज़ोब ऐं डेरा इस्माइल खान मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी मां कुछ ज़ख़्मियुनि की हालत गणित जोगी ॿुधाई पई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां हादसे में जान ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। ज़ख़्मियुनि खे बेहतर तिबी इमदाद सहूलियतूं फ़राहम करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की लाहौर में मुस्लिम लीग काफ के सदर चौधरी शुजात हुसैन से मुलाकात। मुल्क की सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾे वठ कई वई। खानपुर महर वेझो खानगढ़ में सरदार अली गौहर महर ऐं मोहम्मद बख्श महर विच में सरचाव लाइ महर बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां एहतजाजी धरणो जारी। एहतजाज कंदड़नि पारां महर सरदारनि विच में छा थियण ताईं धरणो जारी। हाजी खान महर अहमद अली खान महर रहीम बख्श बोजदार समेत सैयद हिंदू बिरादरी मेघवार समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा चङा मुल्क धरणे में वेठल। रानीपुर में एक हफ़्तो अगवा थी वियल नींगर आदेश कुमार की बाज़ियाबी जा इतला ज़रियनि मूजिब गुज़िरियल रात पुलिस हथियारबंदनि सां मुज़ाहिमत दौरान नींगर के बाज़ियाब करायो। नींगर आदेश कुमार की बाज़ियाबी लाइ रानीपुर समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा बहाया विया। जीए सिंध मुहाज़ सरफा पानी की खोट सिंध दरियाते पंजाब के कब्ज़े। सिंध में धारियुनि जो आबादकारी महांगाई खिलाफ हैदराबाद में वाधुआ वटि क़ौमी शाहराह धरणो। चेयरमैन रियाज़ चांडी की अगवानी में लगल धरणे में बड़े अंग में कारकुननि
शिरकत कई धरने सबब रोड ब्लॉक ट्रैफिक मुअत्तल 19 जुलाई ते कराची में 3 ॾींहनि जी बुख हड़ताल असेंबली जे घेराव जो ऐलान। खैरपुर सामरानी गोठ में पी रानीपुर रेलवे स्टेशन भरसा सोलंगी ऐं गिरगेज बिरादरी जी बिंदुरियन में झेड़ो हिकु ॼणो क़तल गोली लॻण सबब अब्दुल रज़ाक गिरगेज मारिजी वियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी क़ौमी शाहरा ते एहतजाजी धरणो हणियो वियो आहे। कश्मीर में जो ॾखण बंगलो वारे इलाइक़े में काहे इल्ज़ाम हेठि जवाबदार नौजवान ऐं नारी खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। जवाबदार शौकत दश्ती फायरिंग करे नूर हसन जोरकाणी मज़ारी ऐं साहबज़ादी दश्ती ज़ख़्मी कयो वियो। इस्पताल मुंतक़िल। लाड़काने में बाकरानी रोड ते पुलिस एहलकार जो रेड़ो हलाईंदड़ पोरियत ते तशद्दुद। वीडियो वायरल। वीडियो ॾिसी सघिजे थो त पुलिस एहलकार सरेआम पोरियत ते तशद्दुद करे रहियो आहे। मक़ामी माण्हुनि विच में अची पोरियत खे बचाए वरितो। SSP सरफराज़ नवाज़ शेख वाक़े जो नोटिस वठंदे पुलिस एहलकार अब्दुल ख़ालिक जोयो खे मौसूल करे छॾियो। लाड़काने भरसा कंगा थाने जी हद ॻोठ थरड़ी छुटो में जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार ॿीहर कर खयो। हथियारबंदनि जो PP अॻवान आमिर ज़ैब जतोई जे औताक ते हमिलो। जदीद हथियारनि सां फायरिंग। आमिर ज़ैब जतोई जो गार्ड मारिजी वियो। आमिर ज़ैब जतोई सख़्त ज़ख़्मी। इस्पताल मुंतक़िल। ठुल भरसा खोसा बिरादरी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो। जवाबदार धुर मथां 82 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। पैसा न हुजण सबब जवाबदार धुर 28 झिरेब ज़रई ज़मीन ॾिनी। ऐं सॼे मुल्क जी आस सिंध में बि ईद उल अज़हा वेझो ईंदे ई माल पिड़नि ते रश वधी वई। कराची हैदराबाद सखर लाड़काने में बुखार शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में महांगाई सबब जानवरनि जी ख़रीदारी न हुअण बराबरि। माल जे वापारियुनि तोड़े ख़रीदारनि जूं दाहूं।